सीआई में हाणे बदजी वियो छो? बस छा कयूं सीआई में तो क्या खड़ा है सीआई में? नहीं न सीआई में तो है न तो सीआई शिकारपुर हले सीआई टूर तो सगड़ के रहो बियो ये कौन है ॿिया कहिड़ो ही तो शौकत उगाई हुई न? हां अच्छा हाणे तो चाहते अच्छा मजबूरी बाजार थी ना तो दोन में आए 50 लाख इनाम भी होते। खबर ही नहीं। ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदासीं त 50 लाख इनाम याफ़्ता ॾोहारी महर बुढाणी पारां शिकारपुर जे अॻूणे एसएसपी अमजद शेख जी मुक़ररी दौरान सीआईए जो इंचार्ज मुक़रर हुजण जो इंकशाफ़ कयो आहे। उन सिलसिले में निर्वार न्यूज़ जे सीईओ जावेद राहू जो अहम ख़बर खां आगाह कयो आहे त शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े कोट शाहू थाणे ते धाड़ेलनि हथां एसएचओ महबूब ब्रोही समेत 5 एहलकारनि जे अगवा जी असुल जड़ 50 लाख इनाम याफ़्ता ॾोहारी महर बुढाणी खे शिकारपुर जे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। उन खां अॻु अदालती अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे महर बुढाणी अॻूणे एसएसपी शिकारपुर अमजद शेख जी मुक़ररी दौरान सीआईए इंचार्ज मुक़रर हुजण जो इंकशाफ़ करे छॾियो आहे। ॾोहारी जे अहिड़े इतराफ़ बाद पुलिस खाते ऐं एसएसपी अमजद शेख मथां सवें सवाल उभरी पिया आहिनि।